मिडल स्कूल के 11 साल थी चुका आहिनि। 11 सालनि में हिकिड़ो ॾींहुं उस्ताद स्कूल में न चढ़ी आया आहिनि। ऐं हितां जा नंढड़ा मासूम ॿारड़ा बसनि ते चढ़ी गॾह गाॾियुनि ते चढ़ी हाजी ख़ान तालीम हासिल करण जे लाइ वञनि था। ॿुधायो त इहा केॾी न तकलीफ़ आहे। ऐं अॼु जे हिन एॾे सारे तरक़ियाती माहौल में असांजे इलाइक़े खे छा ॾिनो वियो आहे? असां मथे घणी अपील कई आहे, असांखे स्कूल खुलाए ॾियो, पर असांजी केरु नथो ॿुधे। असां MLA MP सभिनी खे चयो आहे, पर असांजी केरु ॿुधण वारो न आहे। असांजा साईं मासूम ॿार सभु जो सवेर असां हाजी ख़ान वेंदा पढ़नि, बसनि ते जीपनि ते धिका खाई उते पहुचनि था। असांजी केरु नथो ॿुधे। असां अपील था कयूं वस वारनि खे त असांखे स्कूल खुलाए ॾियनि। 10 साल अॻु में गवर्नमेंट तरफ़ां बिल्डिंग मिली आहे, मगर ऐसे ने कुझु कोन थियो आहे। को बि यानी कि उस्ताद वग़ैरह असांखे कोन ॾिनो वियो आहे। हितां छोकिरा पासगिरद जा तक़रीबन केतिरा ॻोठ आहिनि, 200-300 छोकिरा आहिनि जेके तालीम खां महरूम आहिनि, जेके हाजी ख़ान गर्मी हुजे या सियारो हुजे बसनि वारा बि हिननि खे कोन था खणनि। हिते मास्तर कोन था अचनि, हिते पढ़ाई कोन्हे, तइलीम कोन्हे। हिते मिडिल स्कूल आहे, ही 6 खां वठी 8 ताईं। ये जे कमरा आहिनि जा स्कूल जा उहे लॻल आहिनि। हिते ॿार असांजा नंढड़ा वञनि था स्कूल हाजी ख़ान बसनि में, बसनि वारा हुनखे धिका थियला था ॾियनि। स्कूल बंदि अलाए किथे करे गरीब ॿार इथो सॾे वेंदे पिन हैरो ख़ान करण पंध, के वीचारे सुवारियुनि ते के जोही वेंदे पिन, के हाजी ख़ान करण वीचारे उथूं किराया कोन हिन सो पंध हूंदे पिन। तमामु तकलीफ़ 12 साल असांजे ॻोठ ते जेके चङे सभु निंड पवनि था ॼणा वॾी तकलीफ़ ॿारनि वीचारे वधीक तुसां असां अपील पिया करंदो ग़रीबनि जी हिमायत करो ॼणा का सॼी। वधीक नंढड़े ॿार तमामु परेशान आहिनि ऐं का तालीम इथां कान्हे का ॼणा।